अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इन वक्त असां अल ख़िदमत ऑफिस लाड़काने में मौजूद आहियूं। असां सां अॼु जो महिमान आहे जनाब हफ़ीज़ुर रहमान साहब, जेकी जनरल सेक्रेटरी आहिनि अल ख़िदमत फाउंडेशन डिस्ट्रिक्ट लाड़काने जा। साईं, महिरबानी करे नाज़रीन खे इहो ॿुधायो त जेको अल ख़िदमत फाउंडेशन लाड़काने हिन वक़्त ताईं मुतासिरीन जे लाइ कहिड़ियूं ख़िदमतूं कयूं आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा मोहतरम ऐं प्यारा भाइरो, अल ख़िदमत फाउंडेशन पहिरें ॾींहं खां ई, जंहिं ॾींहं खां बरसातुनि जो सिलसिलो जेको आहे ज़ोर वरितो, उन ॾींहं खां आवाम जी ख़िदमत जे लाइ आवाम सां गॾु मौजूदु ऐं हाज़िर रही आहे। सभिनी खां पहिरें त असां 30 ख़ानदाननि खे वठी आयासीं हिकिड़े प्राइवेट स्कूल में, जिथे असां उन्हनि खे रिहाइश ॾिनीसीं, छो जो उन वक़्तु शदीद बारिश हली रही हुई ॿाहिरि, ऐं जेको आहे कोई बि टेंट लॻाइण जी जॻह न हुई, ऐं शहर में जॻह जॻह ते पाणी बीठो हुयो, रोडनि रस्तनि ते पाणी बीठो हुयो, ऐं उन माण्हुनि जा घर किरी चुका हुया। असां उन जी जानूं बचायूंसीं, उन्हनि खे हिकिड़े प्राइवेट स्कूल में जेको आहे पनाह ॾिनीसीं, ऐं उते जेको आहे उन्हनि खे असां 20 ॾींहंनि ताईं 3 वक़्त जो खाधो, नाश्तो, मंझंदि जी मानी, राति जी मानी, बिजली जी सहूलियत ऐं जेको आहे मेडिसन जी सहूलियत, उहा असां उन्हनि खे फराहम कईसीं। उन्हनि खे इज़त सां जेको आहे रहायोसीं। जेको लाड़काने सतह ते अल ख़िदमत फाउंडेशन जे तरफ़ां का टेंट सिटी वग़ैरह बि क़ाइमु हुई? जीअं जॾहिं बारिशनि जो सिलसिलो ख़तमु थी वियो ऐं मौसम जेको आहे नॉर्मल थी वियो, त असां जेको आहे लाड़काने में 2 टेंट सिटी क़ाइमु कयासीं। पहिरियों असांजो टेंट सिटी रेलवे स्टेशन जी एराज़ी ते क़ाइमु हुयो, ड्राईपोर्ट जे भरिसां, जंहिंमें जेको आहे 100 खां वधीक ख़ानदान जेके आहिनि असां वटि रिहाइश पज़ीर हुया, जिन्हनि खे असां टेंट लॻाए ॾिनासीं, उन्हनि जी खाधे पीते जो इंतज़ामु कयोसीं, उन्हनि जी मेडिकल दवाई जो इंतज़ामु कयोसीं। उनखां पोइ ॿियो असांजो टेंट सिटी जेको आहे उहा हुयो असांजो मरी चौक ते। उते असांजा जेके आहिनि 50 टेंट लॻियल हुया, ऐं उन्हनि जे लाइ बि असां जेको आहे इहे सभु सहूलियतूं फराहम करे रहियासीं। जेको हिते कल्चर आहे, मां ॿियनि दोस्तनि सां बि जेके अल ख़िदमत वारा आहिनि उन्हनि सां बि इन क़िस्म जी डिबेट कई आहे त असां वटि हिते जेको कल्चर आहे, हिते टेंट में माण्हू त कोई बि माण्हू रहंदो त कोन। हिते असां वटि हिकिड़ो समाजी सिस्टम आहे, अगरि कंहिंसां को बि मुतासिर थिए त उहो मिट माइट वटि रहंदो, त को बचो ॿार वठी इहे टेंटुनि में त को माण्हू न। टेंटुनि में इहे कहिड़े क़िस्म जा माण्हू माना रहंदा? उहे चवंदा त उहे बेसिकली पहिरियां ई माना को खाना बदोश टाइप माण्हू आहिनि, या ईअं माना जेके लाॾाऊ माण्हू आहिनि, या पहिरियों क़िस्म जा फ़क़ीर माण्हू आहिनि जेके हूअं बि इन्हनि टेंटुनि में रहंदा आहिनि, ऐं पोइ वरी हाणे जो मौक़ो वठी करे ऐं उनजो फ़ाइदो वठनि था। असुलु मुतासिरनि ताईं त को पहुचे ई कोन थो। इन जी छा वजह आहे, या इन में की हक़ीक़त आहे या न? तव्हांजी इन ॻाल्हि सां मां जेको आहे 20% इतफ़ाक़ कंदुमि, बाक़ी 80% इतफ़ाक़ न कंदुमि। असां वटि अहिड़ा मुतासिरीन हुया जेका पंहिंजे ॻोठनि जा वॾेरा ऐं ज़मींदार बि हुया, ऐं उहा पंहिंजी वाइफ, पंहिंजी ज़ाल, पंहिंजे ॿारनि, पंहिंजी धीअनि सां गॾु असांजी टेंट सिटी में रहियल हुया ऐं हर वक़्तु मौजूदु हूंदा हुया। अलबत्ता कुझु माण्हू खाना बदोश जेका मुख़्तलिफ़ जॻह ते झुगियूं ठाहे रहंदा हुया, ऐं उन्हनि जा जेके आहिनि झुगियूं जेके उन पाणी में लुड़ी वियूं हुयूं, अहिड़ा बि माण्हू हुया, लेकिन उहे 20% हुया। बाक़ी जेका 80% माण्हू आहिनि उहे ख़ानदानी माण्हू हुया। वक़्त ताईं जेको अल ख़िदमत फाउंडेशन जेके बरसाति मुतासिरीन जेके केतिरी तइदाद ताईं तक़रीबन जेका उन्हनि जी मदद करे चुकी आहे, छा छा मदद माना थी चुकी आहे? अल ख़िदमत फाउंडेशन जेकी आहे डिस्ट्रिक्ट लाड़काना में 10 एरियाज़ में कमु करे रही आहे। सभिनी खां पहिरियों जेको असांजो एरिया आहे उहो टेंट सिटी हूंदो आहे, टेंट लॻाए ॾियणो हूंदो आहे, माण्हुनि खे टेंट फराहम करणो हूंदो आहे। सेकेंड नंबर ते असां माण्हुनि खे राशन फराहम कंदा आहियूं, त जीअं उहो पंहिंजो खाधो पाण पचाइनि ऐं पंहिंजी मर्ज़ी सां खाइनि। नंबर 3 ते जेको असां उन्हनि खे फराहम करे रहिया आहियूं, असां उन्हनि खे पीअण जे लाइ साफ़ु पाणी मुहैया करे रहिया आहियूं, त जीअं उहा गदिलो पाणी पीए करे या ख़राबु पाणी पी करे बीमार न थियनि। इहो महिरबानी करे का फिगर आहे त माना तव्हां केतिरे तइदाद ताईं? जी, मां इन फिगर्स ते बि अचां थो। हिन वक़्तु ताईं अल ख़िदमत फाउंडेशन ज़िला लाड़काना में 5000 जेको आहे राशन तक़सीम करे चुकी आहे। जेको आहे पाणी जेको साफ़ु असां फराहम करे रहिया आहियूं, 45 ॾींहंनि खां असांजो सिलसिलो हली रहियो आहे, ऐं डेली जेको आहे असांजो तक़रीबन 5000 लीटर पाणी जेको आहे उहो डेली जेको आहे वेंदो आहे। मज़दा में वॾा टैंक फिट थियल आहिनि, उहा जेको आहे सप्लाई कंदो आहे। उनखां अलावा 500 असां ख़ैमा ॾेई चुका आहियूं, जेका टेंट सिटी में बि लॻियल हुया, ऐं असां उन्हनि माण्हुनि खे बि ख़ैमा ॾिना आहिनि जेको आहे पंहिंजो प्लाट, पंहिंजो घरु, पंहिंजो ॻोठु छॾणु नथा चाहिनि, उते रहणु चाहिनि था। असां उन्हनि खे ख़ैमा उते लॻाए ॾिनासीं, त तव्हां पंहिंजे घरु ॻोठ में रहो। लाड़काने में डिस्ट्रिक्ट में असांजी 5 एम्बुलेंस सर्विसिस हली रहियूं आहिनि। 5 एम्बुलेंसूं आहिनि असांजूं जेकियूं डेली सुबुह सां रोज़ाने
जेको आहे डॉक्टर, डिस्पेंसर, ड्राइवर, रज़ाकार, फ्यूल, मेडिसन खणी निकिरंदियूं आहिनि ऐं हर जेकी असांजी एम्बुलेंस टीम आहे, मेडिकल टीम आहे, एवरेजली जेको आहे 500 पेशेंट जेको आहे चेक करे मोटंदी आहे, प्लस उनखे मेडिसन बि ॾेई वेंदी आहे। मां सम्झां थो त जेकॾहिं इन हिसाब सां तव्हां ईंदो त असां तक़रीबन 50,000 खां वधीक ख़ानदान आहिनि जिन्हनि जी असां कंहिं न कंहिं तरीक़े सां मदद करे चुका आहियूं। अल्हम्दुलिल्लाह अलख़िदमत फाउंडेशन आवाम सां गॾु आहे ऐं हर मुश्किल घड़ी में अलख़िदमत फाउंडेशन आवाम सां गॾु रही आहे, रहंदी। असां आवाम खे इहा अपील कंदासीं त जंहिं बि माण्हुनि जा इलाइक़ा पाणी खां साफ़ थी विया आहिनि उहा पंहिंजे इलाइक़नि खे, पंहिंजे ॻोठनि खे, पंहिंजे घरनि खे आबाद कनि, पंहिंजी ज़मीननि खे आबाद कनि। ऐं गवर्नमेंट खे बि अपील कंदासीं त हिन वक़्तु इहे जेका मुतासिरीन आहिनि, चाहे उहे बारिश जा मुतासिरीन हुजनि, चाहे उहे बोर्ड जा मुतासिरीन हुजनि, इन्हनि खे गवर्नमेंट जी मदद जी सख़्तु ज़रूरत आहे। छो जो हिननि जो सभु कुझु जेको माल मता आहे उहो लुड़ी वियो आहे। न हिननि वटि हाणे जानवर बचिया आहिनि, न हिननि वटि हर बचिया आहिनि, न हिननि वटि बिज बचियो आहे, न हिननि वटि भाण बचियो आहे, न हिननि वटि पैसा आहिनि, न हिननि वटि घरु आहे। त इन्हनि माण्हुनि खे सभु हर शइ जी ज़रूरत आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ारी अबू ज़ुबैर जखरो, अमीर जमात इस्लामी ज़िलो लाड़काणो। तव्हां सवाल कयो त सिंध गवर्नमेंट जे नुमाइंदनि माना डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे हवाले सां असांजी अलख़िदमत जी टीम या जमात इस्लामी जी टीम पूरे लाड़काणे जे तमामु चइनी तालुकनि जो जेको आहे तफ़सीली दौरो बि कयो आहे, विज़िट बि कई आहे, इन्वेस्टिगेशन बि कई आहे। त असांजो ज़िलो सॼो सारो जेको आहे जीअं बक़िया ज़िला आहिनि ईअं असांजो बि सॼो सारो ज़िलो तबाह थियलु आहे। जिथे बि असां वियासीं त असांखे शिकायत इहा मिली त डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट मतिलबु DC साहिबु, AC साहिबु या जेको आहे गवर्नमेंट जा नुमाइंदा आहिनि उन्हनि जे तरफ़ां पहिरीं फ़ुर्सत में पहिरियां त रेस्क्यू हुयो, रेस्क्यू में बि असां ॾिठोसीं त असां अलख़िदमत सां गॾु फ़ौजी इदारा हुया, नेवीअ जा इदारा हुया जेके लाड़काणे में ख़ासि तौर ते बोट्स ऐं ॿेड़ियुनि जे ज़रिए अचे पहुता अचे, उन्हनि मदद कई। डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट वाक़ई शुरूआती दौर में बि असांखे नज़र न आई। सेकेंड मरहलो शुरू थियो रिलीफ जो, त रिलीफ जे अंदरि बि असां त ख़बरूं पवनि पियूं या जेको आहे मीडिया ते इहे ख़बरूं अचनि थियूं ऐं फुटेजिस अचनि पिया त ज़िले लाड़काणे जे अंदरि हेॾे वॾे तादाद में ट्रकियूं कंटेनर्स जेको आहे सिंध गवर्नमेंट मोकिले थी, पर हिते असां उनखे तक़सीम कंदे किथे बि न ॾिठोसीं। ऐं असांजी टीम जिथे बि पहुती, जिथे बि इन्वेस्टिगेशन कयो, उन्हनि ॿुधायो त सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां लाड़काणे जी इंतिज़ामिया जेको आहे कहिड़े बि क़िस्म जी कंहिं बि क़िस्म जी असांजी मदद न कई आहे, न राशन जे सूरत में, न पाणी जे सूरत में, न असांखे जेको आहे रिलीफ ॾियण जे सूरत में। इन जे करे लाड़काणे कारी साहब जेतोणीकि जमात इस्लामी जे उन ते जेका अलख़िदमत फाउंडेशन आहे उन जे ताउन सां बि माण्हुनि जी जेका आहे मदद करे थी। ॿिया बि इदारा आहिनि जेके जमात इस्लामी जे तवसुत उन्हनि जे केयर ऑफ माना ग़रीबनि जी मदद कंदा हुजनि या पंहिंजो जेको मटीरियल आहे ग़रीबनि ऐं मुतासिरनि खे ॾियण। अलख़िदमत फाउंडेशन पूरे पाकिस्तान में हिकिड़ो हिन वक़्तु दयानत ऐं अमानत जो जेको आहे ओहियाण हिकिड़ो निशान जेको आहे थी पई आहे। असां हिते ॾिठोसीं त ख़ासि तौर ते खोड़ सारियूं ॿियूं NGOs बि या जेको आहे शख़्सियतुनि जे सूरत में या जेको आहे खोड़ सारा ॿिया इदारा बि उन्हनि जमात इस्लामी ऐं अलख़िदमत खे जेको आहे फॉलो करे उन्हनि खे कॉन्टेक्ट करे उन्हनि जे तवसु सां हिते सामान जा पंहिंजी जेको आहे मालियत या उन्हनि जेकी सहूलियतूं ॾियणु पए चाहियूं हिते तक़सीम करायूं। उन्हनि में जेको आहे तंज़ीम इस्लामी जा दोस्त लाहौर खां आया, उन सां गॾु जेको आहे असांजो सहाफ़ी बिरादरी जे हवाले सां खोड़ सारा सहाफ़ी पहिरें मरहले में हामिद मीर साहिबु आयो, उन खां बाद में इमरान रियाज़ साहिबु जेको वेब चैनल जो मालिक आहे, ख़ासि तौर ते जेको आहे बहितरीनु जेको आहे इंसानु आहे, उन जेको आहे सखर में लाड़काणे में कंटेनर पाण आंदा हिते तक़सीम कार करायो। मतिलबु त सहाफ़ी बिरादरी उन सां गॾु खोड़ ॿियूं NGOs उन्हनि बि अलख़िदमत जे तवसु सां ताउन सां हिते तमामु वॾो कमु कयो ऐं पाण ख़ुदि सर्वे कयो ऐं असांजो वेयर हाउस, असांजो अमलो, असांजी जेको आहे ख़िदमतूं उन्हनि सां गॾु रहियूं। असां खां ई जेको आहे उन्हनि मशवरा वरिता ऐं असांजे मशावरत खां बाद में उन्हनि पाण विज़िट करे जेको आहे लाड़काणे ज़िले जे पोइते पहिरियों इलाइक़नि में जेके ज़रूरतमंद हुया, मुस्तहक़ीन हुया, उन्हनि ताईं उन्हनि जेको आहे शयूं लाड़काणे ज़िले जे अंदरि लाड़काणे इंतिज़ामिया जेका लिस्ट ॾिनी आहे असां उन सां बि मुतफ़िक़ न आहियूं। उन खां बि वॾे पैमाने ते जेको आहे वधीक माण्हू मुतासिर आहिनि, छो ॻोठनि जा ॻोठ तबाह थियल आहिनि, जंहिं जूं बि कचियूं जायूं हुयूं उहे सभई जेको आहे किरी पियूं आहिनि। त जेको ग़रीब आहे जिन खे को सुञाणे ई कोन थो या जिन खे का लिफ्ट ई कोई नथो कराए त उन्हनि ताईं त को पहुचे ई कोन थो, त इन जे हवाले सां अव्हां का पॉलिसी का हिकमत अमली छा जोड़ी आहे? जमात इस्लामी अलख़िदमत जी पहिरीं कोशिशि इहा रही आहे ऐं हिन वक़्तु बि आहे
त ख़ासि तौर ते उन्हनि इलाइक़नि खे विज़िट कयो जिते वाक़ई बेपहच माण्हू आहिनि, जिते मीडिया कोन्हे का, जिते उन्हनि जे आवाज़ खे पहचाइण जे लाइ को ज़रियो कोन आहे। पर जीअं मां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश कई त लाड़काणे ज़िले जे अंदरि जेका पॉपुलेशन 15 लखनि ज़िले पॉपुलेशन ते मुश्तमिल ज़िलो आहे, इन 15 लखनि जे अंदरि जेको आहे 80 खां 85% माण्हू मुतासिर आहिनि। हाणे इन वॾे पैमाने ते इन्हनि खे रेस्क्यू करणु, इन्हनि खे रिलीफ करणु, इन्हनि खे रिहेबिलिटेशन, इन्हनि खे ॿीहर बहालीअ जे लाइ इहो कमु त कंहिं वॾे पैमाने ते गवर्नमेंट ई करे सघे थी। बाक़ी जेकी NGOs आहिनि या जेको आहे नॉन गवर्नमेंट जेको आहे पंहिंजो एजेंसीज़ आहिनि, उहे त पंहिंजे उन विसात सां पंहिंजे जेको आहे माली जेको आहे हवाले सां जेतिरो उन वटि इख़राजात हूंदा कनि था। पर मुंहिंजे ख़्याल में त लाड़काणे ज़िले जे अंदरि बि हिन वक़्तु कोई 25 खां 30% अहिड़ा माण्हू आहिनि जिन ताईं न हुकूमतूं पहुतियूं आहिनि, जिन इलाइक़नि में न का जेको आहे का NGO पहुती आहे, उहे माण्हू मुतासिर आहिनि। उन्हनि ते कॾहिं कॾहिं का जेको आहे का NGOs पहुती आहे, वरना उहे इमदाद जा हिन वक़्तु बि मुंतज़र आहिनि ऐं उन्हनि जी इमदाद करणु खपे। कारी साहिबु जेको पहिरियों मरहलो हुयो रेस्क्यू करण जो, उन में बि गवर्नमेंट असांखे मशीनरी जेका आहे गवर्नमेंट जी नाकाम नज़र आई। उन खां पोइ जॾहिं राशन माना डिस्ट्रीब्यूट करण जी, यानी कि राशन ग़रीबनि ताईं पहुचाइण जे हवाले सां मरहलो आयो, उन में बि जेका गवर्नमेंट मशीनरी उहा त इंतिहाई बुरी तरह नाकाम माना नज़र आई। त हिन वक़्तु जेको टियों मरहलो हिन वक़्तु हले थो पियो घर घर सर्वे जो, गवर्नमेंट जेका कराए थी पई सर्वे, त उन जे मैकेनिज़म मां तव्हां केतिरे क़दुरु सेटिस्फाई आहियो, या उन्हनि जेका पॉलिसी या जेको सिस्टम जोड़ियो आहे इन सां वाक़ई ग़रीब खे को फ़ाइदो पवंदो या न? अल ख़िदमत ऐं जमायत इस्लामिया पहिरें मरहले में रेस्क्यू जे टाइम ते इहा कोशिशि कई हुई त ज़िले लाड़काणे जे इंतिज़ामिया सां का मीटिंग कजे ऐं उन्हनि खे वॉलंटियरली अल ख़िदमत जे रज़ाकारनि जी या अल ख़िदमत जे टीम जूं ख़िदमतूं ॾिजनि त बाबा असां तव्हां सां गॾु आहियूं, असांखे तव्हां गॾु खणी हलो, असांखां तव्हां कमु वठो, असां तव्हांखे सर्वे करे ॾियूं था, असां तव्हांखे जेको आहे इमदाद जे तक़सीमकार जे हवाले सां असांजो नालो आहे, असां वटि हिकिड़ी टीम आहे ऐं माण्हू बि एतमाद कनि था दयानत ऐं अमानत जे करे। पोइ जिन इलाइक़नि में असां विज़िट कयोसीं, जीअं तव्हांखे मां पहिरियां ॿुधायो त माण्हुनि जी शिकायतूं इहे हुयूं त मटीरियल सामान तमामु घणो आहे, पर उन्हनि वटि तक़सीमकार जो निज़ाम न आहे, मेकेनिज़म कोन्हे को। मतिलबु त UC नाज़िम खे ॾियनि, UC चेयरमैन खे ॾियनि, या असांजो को तर जो MP MNA आहे, सामान तमामु घणो आहे, पर जीअं त गवर्नमेंट जेको आहे तक़सीमकार जो हिकिड़ो सिस्टम नथी रखे। पोइ थींदो ईअं आहे, जीअं 2010 जे बोर्ड में हेॾी वॾी बोर्ड आई त उन बोर्ड खां बाद में तव्हां ॾिठो खोड़ सारनि जॻहुनि ते त लखनि ऐं जेको आहे वॾी तादाद में जेको आहे मेडिसन ज़ाया थी वई, ख़तमु थी वियूं, खेमा सड़ल उछले छॾियाऊं, ॿियो सामान उछले छॾियाऊं, उन में खारकूं खाइण पीअण जो सामान, मतिलबु उहो विराए न सघिया। हिन वक़्तु बि अल्हम्दुलिल्लाह डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट वटि तमामु वॾो सामान आहे, पर हिकिड़ो मेकेनिज़म जेकॾहिं हुजे त मुंहिंजे ख़्याल में त असांजे सॼे ज़िले जे अंदरि मुतासिर जेकी बि सख़्तु तरीन मुतासिर इलाइक़ा आहिनि उन्हनि ताईं कम से कम असां पहुची सघूं था, उन्हनि ताईं थी सघे थो। गवर्नमेंट खे हिन वक़्तु बि असांजी इहा अपील आहे त अल ख़िदमत फाउंडेशन खोड़सान अज़ला में उन्हनि जेको आहे उन जूं ख़िदमतूं जेको आहे हायर कयूं आहिनि ऐं वॉलंटियरली आहिनि, बग़ैर कंहिं जेको आहे इख़राजात जे असां पंहिंजूं ख़िदमतूं उन्हनि जे हवाले कंदासीं, असां उन्हनि जी तक़सीमकार में उन्हनि जो सहकार कंदासीं। पंहिंजो लाड़काणे कम से कम लाड़काणे जो जेको DC साहिबु आहे या लाड़काणे जी इंतिज़ामिया ईअं इन सिलसिले में जेकॾहिं असां सां ताउन कनि ऐं असांजूं ख़िदमतूं वठनि त असां हाज़ुर आहियूं। वॾी महिरबानी कारी साहिबु, ऐं पंहिंजूं क़ीमती घड़ियूं असांखे सचाई न्यूज़ खे इनायत कयूं। शुक्रिया तव्हांजी महिरबानी जो तव्हां आयो ऐं असांजे आवाज़ अल ख़िदमत जे आवाज़ खे, जेका अल ख़िदमत फाउंडेशन जी जेको हिकिड़ो मोटो आहे त बाबा असां बग़ैर कंहिं रंग नसुल, बग़ैर कंहिं जेको आहे सेक्ट जे, मुस्लिमान नान मुस्लिमान न इंसानियत जी ख़िदमत, अल ख़िदमत जेको आहे ख़ासि तौर ते हिन वक़्तु ॾियारी जा जेके ॾींहं गुज़रिया त उन वक़्तु बि असां हिंदू बिरादर जेके बि आहिनि असांजी बिरादरी मुख़्तलिफ़ अज़ला में, शहरनि में, नंढनि शहरनि में ॾियारी जे मौक़े ते असां उन्हनि जेको आहे हिंदू बिरादरी जी मदद कईसीं, छो त उन्हनि जा बि ग़रीब खोड़ सारा आहिनि। माना असां बग़ैर कंहिं जेको आहे तफ़रीक़ जे जेको अल ख़िदमत जो हिकिड़ो मोटो आहे उन तहत असां कमु कयूं था ऐं इंशाअल्लाह ताला जेकॾहिं तव्हांजा चैनल से असांजे इन्हनि जेको आवाज़ खे परे परे ताईं पहुचाईंदा त इंशाअल्लाह ताला जेकी बेपहच इंसान आहिनि इन चैनल जे ज़रिए या उन्हनि ताईं इहे ख़बरूं पहुचंदियूं त ज़रूरु उन्हनि खे बि जेको आहे को न को फ़ाइदो थींदो, उहो मुस्तफ़ीद थींदा इंशाअल्लाह। थैंक यू।